तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जेको अल्लाहुल ग़ुयूब, सत्तारुल उयूब, गफ़ारुज़ ज़ुनूब अरहमुर राहिमीन है। जे ख़ालिक़ ख़ल्क़े ख़ल्क़ समूरी, माण्हू जिन्न मलक हुज़ूरी, उब ज़मीनूं निखट नूरी, माणिक मोती मुश्क खथूरी। सलातो सलाम मिणी रसूल मथे, नबी मथे, पैगंबर मथे, ख़ास मुज़म्मिल मुदस्सिर, शफ़ाअतुल कुबरा जे हक़दार, लिवाउल हम्द जे मालिक, आख़िरी नबी, इमामुल अंबिया, रहमतुल लिल आलमीन, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे, जंहिंजो इस्तक़बाल के ईअं कयो त आयो मीर मुहम्मद घोट जाओ जामन जो जामोट, प्रियम आयो थई पालोट, खुश ते ख़ल्क़ ते वेई खोट, वण टण वासिया थई वण फोट, चढ़ियो चाह मिंजा ॾेई चोट, किसरा जो पण करई कोट, अहिड़ो अरबी सो अणमोट, कहर कंभाया कुल कुफरान, वञा कुरैशीअ तां कुर्बान। अल अम्र बिल मारूफ व नही अनिल मुनकर, भलाई जो हुकुम अने बुराईअ खां रोकणु। इन तालुक़ सां जुमे जे ख़ुतबे में ॻाल्हि ॿोल थींदी। मारूफ, हर भलाई जी ॻाल्हि मारूफ में अचे थी, हर ख़ासी ॻाल्हि मारूफ, हर नेकीअ जी ॻाल्हि मारूफ, हर उहो कमु जंहिंखे अल्लाह पसंदि कयो आहे, उन ई कम खे नबीअ पसंदि कयो आहे, ई मड़े मारूफ तंहिंजा कम आहिनि। अमर बिल मारूफ यानी भलाई जो हुकुम ॾियणु, नेकीअ जो हुकुम ॾियणु, ख़ासे कम जो हुकुम ॾियणु। अमर एतिरे हुकुम ॾियणु, हुकुम करणु, नहीं अनिल मुनकर, मुनकर हर उहो कम जेको ख़राब है, बुछड़ो कम है। भले मां भलो कम अल्लाह जी तौहीद है, तो बुछड़े मां बुछड़ो कम शिरक है। जेतिरा गुनाह कबीरा आहिनि, ई मड़े बुछड़ा आहिनि, मुनकर में अचनि था। नंढो वॾो हर उहो कम जेको अल्लाह खे नापसंदि आहे, रसूलुल्लाह खे नापसंदि आहे, ई मड़े मुनकर आहिनि। नहीं अहिड़े कम खां रोकणो जंहिंखे जित ॾिसो। हर कंहिंजी ज़िमेदारी हुए थी। पखे जी ज़िमेदारी आहे जे वाह ॾे, वाह न ॾे त वञे थो भंगार में। ढगे जी ज़िमेदारी आहे जे खड़े, न खड़े तो वञे थो कोसड़े में। फौजी जी ज़िमेदारी आहे जे सरहद जो निगहबान रखवालो बने, जेकॾहिं चौकीअ में चोरी करे थो त पोइ भले पिंड जी नौकरीअ खे सिकंदो, ऐं वधारे चोरी कयईं त जेल भरींदो। को पण इंसान, को पण दुनिया जो नियम ने निज़ाम जे पिंड जी ज़िमेदारी नथो निभाए त इन जुर्म में पकड़ाइजे थो। ऐं मुस्लमानो, भला पाण मथे को ज़िमेदारी आहे कि न आहे? अमर बिल मारूफ, मारूफ जो हुकुम ॾियणु, भलाई जो हुकुम ॾियणु पाण मथे वाजिब है। व नही अनिल मुनकर, मुनकर यानी बुछड़े कम खां रोकणु, ई पण वाजिब है। कीअं थियो? पहिरीं एॾा अचींदासीं। लाम लाशो थी मलाशक लश्करे अबरार थी। लाम लाशो थी म लश्करे अबरार थी। लाम लाशो थी लाशक लश्करे अबरार थी। कुल हो अल्लाह चई अंदर इन इकरार थी। तोर तक छल तक तक जो तक धणी तकरार थी। कीअं बि हिन आज़ार खां आज़ाद थी अहरार थी। कौम जी सरकर्दगी कर कुर्द मिंज किरदार थी। सरद मां सरदार थी अल्लाह अकबर चई थी। कौम जी सरकर्दगी कर कुर्द मां किरदार थी। कुर्द केरो? सलाहुद्दीन अयूबी हो।
सर्द मां सरदार थी, यानी सफ़ा अहिड़ो ठंडो थी वियो, इएं साव सुस्त थी वियो, इएं की रफ़्तार पकड़ कुरेला इस्लाम ला बात करो कहीं तो दरवाजे ते उभो, इएं खुतबो चालू पिया, सुन्नत बरकात पढ़ी वेठा, चालू खुतबे में एॾा न लोणा फेरा थे, क़ुरान जा अचूं था, करो खुतबो सुणणु वाजिब है, खुतबो ॾेवा जे एतिरे लाइ थो त ॿिया सुणे। क़ुरान जो उसूल, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर, ऐं मिड़ी खां बहितरीन उम्मत, आंधी उम्मत यानी आख़िरी उम्मत, नबी अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत, मिड़ी खां बहितरीन उम्मत, बहितरीन उम्मत कुरेला थई, कुरो पां जिजायूं तंहिंला बहितरीन, वेड़ कयूं तंहिंला बहितरीन, कुरे में बहितरीन न, बहितर एतिरे लाइ थियासूं त तअमुरून बिल मारूफ, ऐं मारूफ यानी भलाई जो हुकुम ॾियो था, वतनहौन अनिल मुनकर, अने ऐं मुनकर खां रोकियो था। उम्मत जी इहा सिफ़त आहे, जेकॾहिं भलाई जो हुकुम न ॾिने अने बुराई खां न रोके त इहा सिफ़त ख़तम थी वेंदी, पोइ ख़ैर उम्मत न हूंदी, शर अने बुरी उम्मत हूंदी। उसूल आहे, जेकॾहिं एज़ाज़ ने इम्तियाज़ जिन सिफ़त से मिलियो उहो सिफ़त न आहे त उहो एज़ाज़ ने इम्तियाज़ झटिजी वेंदो। हिन उम्मत खे एज़ाज़ अने सिफ़त जे मिलई त तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर जे करे मिलई। हाँ, जेकॾहिं मारूफ जो हुकुम न आहे अने मुनकर तंहिंखां नथा रोकियूं त इहा सिफ़त झटिजी वेंदी, अने सिफ़त झटिजी वेंदी त मामिलो ऊंधो थी वेंदो। जिते आयो ख़ैर उम्मत उते थींदो शर उम्मत, बुरी उम्मत। क़ुरान मजीद जी ॿई आयत, वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर व यअमुरून बिल मारूफ व यनहौन अनिल मुनकर। आम जा हिकिड़ी अहिड़ी उम्मत हुअणु खपे जेको भलाई जो हुकुम ॾे ऐं बुराई खां रोके, ख़ैर जी तरफ़ दावत ॾे, अहिड़ी हुअणु खपे। इब्न बाज़ रहमहुल्लाह सऊदी अरब जा साबिक़ मुफ्ती आज़म, उन चयो त हर कंहिं मथे वाजिब बनी वेंदो, जेको बुराईअ खे ज़बान थी रोके उन मथे वाजिब आहे त ज़बान पिंड जी वापराए, हथ तंहिंजे ज़रिए, हथें जे ज़रिए बुराई खे रोके सघे थो, हथ जे ज़रिए बुराई खे रोके उन मथे वाजिब आहे। कलम जे ज़रिए जेको बुराई खे रोके सघे थो उन मथे कलम चलाइणु वाजिब आहे। पोइ जेकॾहिं केरु ताजिर आहे त पंहिंजो जो पैसो पंजणु इन कम में वापराए, इन मथे वाजिब आहे। अल गर्ज़, हर इंसान उन जी इस्तिताअत जे मुताबिक़ उन मथे वाजिब आहे त हू भलाई जो हुकुम ॾे अने बुराई खां रोके। अलफ़ अखियूं आहिनि जूं करार थी इसरार थी, जांच जेकी जा बजा अॼु जाम जम जिनसार थी, हर हंदा हे ॾींहं हलाऊं हालत होशियार थी, रब ताला ते तवक्कुल हर तरह तैयार थी, मर्द थी मैदान में न तो थो मरे मुर्दार थी, सिर्फ़ वधी सालार थी अल्लाह अकबर थी। माहौल माशरो जित चंद इंसान रहनि था उते तरह तरह जा मसला पेश अचनि था, इन मसइले केरु हल कंदो? समस्याऊं अचनि थियूं, तंहिंजो समाधान केरु कढंदो? कई मुश्किलात जा मामला पेश अचनि था, उन खे आसान केरु बनाईंदो? मदीने में हिकिड़ो साहबी वेठो, ॿियो साहबी आयो पे, विठल खे सलाम कए, इन जवाब न ॾिनई, हीउ हलियो वियो सिधो अदालत में इन जे ख़िलाफ़ शिकायत कए, क्या मुंहिंजे हिकिड़े भाउ खे मूं पुछायो, मुंहिंजे सलाम जो जवाब न आहे ॾिने, जरा पुछा करे ॾियो। घुरायूं हुनखे, को जवाब न ॾिने।
चएं त आऊं इन गम में वेठो हुउसि जे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन फ़ानी दुनिया मां मौत जे ज़रिए लाॾाणू करे विया आहिनि। हाणे कोई पण सुवाल अचींदो यहूद नसारा जो, तंहिंजो जवाबु कीअं ॾींदासूं? वहीअ जो सिलसिलो बंदि थी वियो। इन मौक़े ते केरु जे हितां मटियो हूंदो त पोइ मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु ई न आहे। आउं सॼे ॿिए गम में वेठो, मुंदो पूरो थी वियो, पंहिंजा कई मुंदा वेंदा, कई मामला वेंदा। ई मामला आॻिर कीअं वधनि था? माण्हू मजबूर थींदा विड़ेला, मजबूर थींदा कोर्ट कचहरी में पुॼेला, मजबूर थींदा पिंड जी हलाल कमाए केस में लड़ेला। इन जे अहिड़े वक़्त जे अचण खां पहिरीं इस्लाम जो उसूल आहे उनसुर अखाक ज़ालिमन औ मज़लूमन। तो जो भाउ जे ज़ालिम आहे तां उन जी मदद कर, मज़लूम आहे तां मदद कर। साहबा किराम चयो अल्लाह जा नबी ज़ालिम जी त मदद कीअं थींदी? मज़लूम खे त टेको ॾियणु हक़ आहे, पर ज़ालिम जी मदद जो असीं नथा सम्झो। ज़ालिम जी मदद कीअं कराजे? अल्लाह जे नबी फरमाए ईज अमर बिल मारूफ व नही अनिल मुनकर। ज़ालिम रहियो, इनखे ज़ुल्म खां रोकियो, इहे जन जी मदद आहे। ज़ालिम खे ईअं छॾे न ॾारियो जे भले मस्तियूं पियो करे, शोर शराबा पियो करे, ग़रीब जे मथे ज़ुल्म पियो करे, न रोकियो। हाणे न रोकियो त कहिड़ो हालत थींदी पंहिंजी? प्यारे नबी मिसाल ॾिने, समंदर आहे, गूना गूं दरिया आहे, कश्ती हले पई, कश्तीअ जा कई माड़ आहिनि, हिकिड़ा हेठले माड़ में आहिनि कश्ती दरिया जी, स्टीमर आगबोट जेकी चओ, ॿियो माड़ मथे आहे, पाणी जो टांको मथे आहे। हेठला वञे था मथे पाणी भरेला, वरी वापसि अचनि था, उनखे अहिड़ो थिए थो जहर असीं मथे वञूं था त मथले खे डिस्टर्ब थिए थो। पाणी त असांजी आड़ ते रहियो, अहिड़ो सुराख करे गिनो पाणी हितां ई भरे गिनंदासीं, अची वेंदो कमु। हीअ सुराख कई ईंदा, मथला ॾिसनि पिया, कश्ती हले पई, थोरे 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 पाणी भरबो हिन सुराख मां, वधारे भरबो वधारे भरबो वधारे भरबो। कश्ती जर ॿुॾंदी त गुनहगार हेठला अजरिया, पण ॿुॾंदा मथला आहे भेरा को मथले इन खे रोकियो न, तैर जे रोकेला थो जे सुराख जेको कयो था ग़लति कयो था, इहा जो मुंदो ऊंदो आहे। जे हथ सां न रोकियो त जहर ॿुॾंदा, मड़े भेरा ॿुॾंदा, पोइ मच्छी ऐं मांगर मच्छियुनि जो खाद बनी वेंदा। इहा मिसाल आहे। बुराई जेको ॾिसे इन बुराईअ खे रोके, वरन इहे अहिड़ो जहिड़ो बुरो आहे। कीअं थियो? क़ुर जो ॿियो वाक़ियो आहे। अने हिन मुंबर मथे वाक़िया जाम सुहाया, सुठे सुहिणे अंदाज़ में जेको हिन मुंबर मथे वाक़िया सुञाणा आहीं, ई ॿिए कने ओछो सुहिणो हूंदो, पण न उहो वाक़ियो सुणाइण वारा आहीं, अने सुणण वारा पण सफ़ा ओछा आहिनि। हिकिड़ी क़ौम अलाह जो हुकुम हो जे अॼु के ॾींहुं आई मच्छी न जलियो, शिकार मना आई वई, अलाह जो नियम हो, इन जो पालन करणु खपे। त 3 भाॻे में हीअ क़ौम थी वई, उहो राज उहो ॻोठ 3 हिसे में थी वियो। मना मिणी के हुई, सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जी मनाई हुई, उन ॾींहुं कुदरती मछलियूं वधारे अचनियूं हुयूं, मच्छियूं वधारे अचनियूं हुयूं। त हिकिड़ा त उहे रहिया जंहिं शिकार कयो उन ॾींहुं, ॿिया उहे जंहिं शिकार न कयो, टिया उहे जंहिं शिकार न कयो पण इन खे रोकियो। 3 भाग थी विया। हिकिड़ा शिकार करे वारा, शिकारी क़ुर में वाक़ियो आहे ऐं पढ़ी सघो था, नेट ते नारे सघो था, शिकार कंदड़। ॿियो हिसो जंहिं शिकार न कयो
टियों उहो हिसो जंहिं शिकार न कयो ऐं इन खे रोकियो। हाणे ईअं सम्झो मिणी खां पहिरियों उहो जेको इन खे रोकण वारो, हिकिड़ो उहो गुरू जेको रोके थो जंहिं ग़लति कयो था, शिकार न कयो न कयो न कयो। इन खे साम्हूं उहो गुरू पए जेको शिकार करे थो हलियल ऐलान जे असीं शिकार कंदासीं, यानी गुनहगार। टियों न शिकारीअ भेरो आहे न रोके वारे भेरो आहे। ये मिसाल तमामु सम्झाइयां थो, आला करे सम्झाइयां थो ऐं सुधवार आहियो इहो सम्झी सघो था जे पाण किनी भेरा आहियूं ऐं ॾा माण्हू आहियो, नेठ जो दौर आहे। टियों उहो ग्रुप आहे जंहिं न मच्छियुनि जो शिकार कयो न शिकारीअ खे शिकार खां रोकियो जे असांजो कीअं लेना देना न आहे। जेको कंदो उहो भुॻींदो। ॾिठो पिए ख़ैर अज़ाब आयो ॾींहुं ॾिठे वरसारे में मींहुं वठे। अॻे क़ौमूं आद समूद ठहियूं नास ऐं नाबूद, बुत तिनी जा थिया बेसूद, सर तिनी जा धड़ खां धार। ढिघ क़ौमूं बर्बाद ठहियूं, उन में जा इहे क़ौम पण बर्बाद थिए थी, पर इन जी बर्बादी सॼी और आहे, सॼी बर्बादी और आहे। रब जा अज़ाब अचनि था, ज़मीनूं फटी वञे थियूं, दस्ती इंसान वञनि था। वाह तूफ़ान ज़बरदस्त अचे थो, उलट पलट थी को किथे किरनि था को किॾा छड़नि था। पाणी वसनि था, मींहुं अचनि था, तंहिंमें दरिया में ॿुॾी वञे था, गरक थी वञे था। पण ही अज़ाब जंहिं भलाई जो हुकुम न ॾिनो ऐं बुराईअ खां न रोकियो, न भलाई जो हुकुम ॾिनो न बुराईअ खां रोकियो, राति जो सॼो और कानून थियो। सुबुह जो इन ॻोठ मां जेको 3 हिसे में हुआ, 3 टोलियूं हुयूं, 2 टोलियूं रातों दी रात कुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासिरीन, कुरान मजीद जी आयत, वानरा बनी गया। क्या हिकिड़ा त जेको नाफ़रमान हुआ, मुजरिम हुआ, गुनहगार हुआ, पण ॿिया ऊ न मच्छियुनि जो शिकार कयो न रोकियो। सिर्फ़ एतिरे लाइ मुजरिम वानरा बनिया शक्ली बदिलियूं त बुराइयूं ॾिठो पिए ऐं बुराइयूं रोकियो कोन। बुराई ॾिसी करे बुराई न रोकियो, बनिया मुजरिम। ई वाक़ियो क़ुरान मजीद जो आहे। क़ुरान मजीद जो उसूल हमेशह लाइ आहे। ई उसूल ई ॾसे थो त आहे इंसान, आहे मूंखे सुणण वारा, आहे क़यामत सूदी अचण वारा इंसान, तोए जे बुराई खां कंहिंखे रोके न। बुराई तूं नथो कईं पर रोकीअ जे नथो त ख़बरदार तूं पण मुजरिम आहीं। क़ुरान जो ऐलान। ॿियो किसो क़ुरान जो आहे। हुकुम थियो जे हिकिड़ी बस्ती खे बर्बाद करे में अचे। फ़रिश्ता आया, अल्लाह खे ऐलान कयूं, ऐं अल्लाह तूं बहितर ॼाणे थो, हीअ बस्ती सॼी बर्बाद करे जो हुकुम अची वियो, पर हिन में हिकिड़ो तुंहिंजो बहानो वेठो आहे ज़िक्र पियो करे। हुकुम थियो जे पहिरीं इन खे ज बर्बाद करे में अचे, अज़ाब जी लठ इन ते मारे में अचे। इन बुराई ॾिठे पिए, बुराई रोके कोन, इन बुरो भेरो फिरियो पिए। अने पाण पण चऊं था जे आग जर लॻे थी तर सुकल काठियूं ॿेड़ियूं, नीलियूं काठियूं ॿरी वञनि, नीला झाड़ वण ई पण सड़ी वञे था। जर कुदरत जी मार पवंदी तर पोइ केरु ईअं न सम्झे जे मूं कहिड़ो ॾोह कयो आहे, ॾुआरी ऐं गुनहगार पाण मरे रहियासीं। लतामुरून बिल मारूफ़
वला तनहवन अनिल मुनकर, ऐं भलाई जो हुकुम ॾींदा रहो, बुराईअ खां रोकींदा रहो। वरन भलाई जो हुकुम न ॾिना ऐं बुराईअ खां न रोकिया, जिब न खोलिया त अज़ाब अचींदा ते पोइ ऐं दुआऊं घुरंदा, आहियूं दुआऊं रद्द थी वेंदियूं, सुजनियूं थी न। कॾहिं यार भलाई जो हुकुम ॾियणु बंदि करे छॾियो, बुराईअ खां नथा रोकियो। केरु बुराईअ खां रोके? हुकुम आहे अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। मुंहिंजा हर को ज़िम्मेदार आहे, हर कंहिंखे पंहिंजी जी ज़िम्मेदारी जे बारे में सुवाल थींदो। ॾूसी आहे हिनखे घर जी ज़िम्मेदारी जे बारे में सुवाल थींदो, ऐं जेकॾहिं आगेवान आहे त हिनखे आगेवानी जे बारे में सुवाल थींदो। घर जो भाती आहे त घर पूरे जे बारे में हिनखे सुवाल थींदो। इन जी ज़िम्मेदारी क़यामत वारे ॾींहुं निभाइणी पवंदी। कुरो पंहिंजा आगेवान जवाबु ॾींदा, कुरो पंहिंजा लीडर जवाबु ॾींदा, कुरो पंहिंजा क़ाइद जवाबु ॾींदा, कुरो ज़िम्मेदारियूं निभाईंदा या नथा निभाई। उहे कंहिं बि राह पावेंदा, कंहिंखे साथ ॾींदा ऐं कंहिंखे साथ नथा ॾिए। मवाली मुल्क जा मंबर, शराबी शहर जा काज़ीअ, निया नाणे मथे निबिरे त थाणू थर थियण वारो। कई माण्हू पिंड जी समस्याऊं खड़ी खड़ी मरी विया, कंहिं सोए न। को न को त तैयार थी के अदलो इंसाफ़ खड़ी करे तैयार थिए, हक़ जो परचम खड़ी करे तैयार थिए। हक़ चए अने हक़ बेशक कड़वो लॻे थो, खारो लॻे थो, हक़ जर सामे पुॼे थो तर सामलो आग भगोला थी वञे थो। उनजो मोह काठ चिबड़ जहिड़ो सुजी पए थो। जे तूं ज ख़राबु आहीं, तूं ज असांजो दुश्मन आहीं, तो ज असांखे विड़ाए, कारण के हिन हक़ चए ऐं चओ हक़। पखा चवण वारे चयो असांखे तो अनिल हक़ शैतान नाखरस। इहा हदीस न आई। सुहिणो सुख न आहे त हक़ ॻाल्हि लिकाइण वारो, हक़ ॻाल्हि न चवण वारो शैतान आहे, पण गुंगो आहे ऐं कैमरा थियण घुरो था। ऐं सच की न चवंदा ऐं शैतान आयो, से गुंगा शैतान आयो। पुछो ज़बान खोलियो, अल्लाह जी तौहीद लाइ ज़बान खोलियो। अल्लाह जी तौहीद जी विरुद्ध आहे, ईअं ज़बान खोलियो। माहौल अने माशरे जे अंदरि बुराइयूं थींदियूं, केरु हिनखे कढंदो? माहौल अने माशरे जे अंदरि तंग दिलियूं थींदियूं, केरु कढंदो? न उमर फारूक मदीने मां उथी अचींदो, न सलाहुद्दीन कुर्द हिते अचींदो। जवाबदारी आहे तव्हांजी आहे, निया आहे त आंजे हथ में आहे, इंसाफ़ आहे त आंजे हथ में आहे। पकड़बा त ऐं पकड़बा, अने जे कॾहिं हक़ जो झंडो खयां त क़ौम खे चमकाईंदा ऐं चमकाईंदा। बनी इसराइल जे अंदरि लोइन अल्लज़ीन कफरू, अल्लाह लानत हलाए, मलऊन क़ौम। दाऊद अलैहिस्सलाम जी ज़बानी लानत, ईसा बिन मरियम जी ज़बानी लानत। ऐं क़ुरान मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे नाज़िल थियो, उन जी ज़बानी पण लानत। जेको पढ़े थो क़यामत सूदिया हर कंहिंजी ज़बानी लानत कंहिं मथे, उन मथे कानू ला यतनाहौन अन मुनकरिन, जेको मुनकर कंहिं बुराई खे रोकींदा की न हुआ। राति जो चोर, ॾींहं जो भाॻिया, फ़ैसिले में माण्हू ॾिसूं त साॻिया। इहा हालत आहे आंजी। मन रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिही। बुराई खे जेको ॾिसे रोके हथ से बुराई। पण हिते जे धोख थिए मुल्क जे अंदरि, क़ौम जे अंदरि, ख़ैर ख़ासा हूंदा ख़बरदार। इन जे बावजूदि अक्सरियत जंहिं मथे को न को छंडा हूंदा, उन जे दिफ़ा में उभी रहंदा ऐं उनखे साफ़ पिया चवंदा, कारण के आउं जज आहियां, मूं वटि फ़ैसिला आहे। अॼु पण आउं फ़ैसिलो हिकिड़ो लिखी पियो अचां।
क़ौम खे सुञाणा थो। जेको मुजरिम ऐं ॾोही हूंदो उहा जी नज़र में अछो ऐं ख़ासो हूंदो, जेको मज़लूम हूंदो जंहिंजो हक़ ॿुॾियो उहो जंहिंजी नज़र में ज़ालिम आहे। ही भला इस्लामी उसूल आहे? क़ब्र में जर वेंदा त तव्हांखे हिन जे बारे में पुछाणो की न थींदो? ख़बरदार, अलफ अखियूं आईनयूं कर, आरसी इसरार थी कीक त अख खोल, जांच जेकी जा बजाज जाम जम जिनसार थी, हर हंधा हेडियूं हलाऊं हालत होशियार थी कीक हालात जे बारे में नारियो। केरु पंहिंजा मैटर मसला हल कंदो? पाण कंहिंखे आगेवान बनायूं था, जेकॾहिं दौड़ी वञो त आगेवान आहे न। जमात जो अमीर होए थो हर ॻोठ जो, त उनजो की मान डिमांड न आहे, जिते वञे धको अचे। आगेवान हुकूमत जंहिंखे सरपटे ॾिए थी, न उनजी ॻाल्हि हले थी, न इमाम जी ॻाल्हि हले थी, रुगी हले थी त मनमानी हले थी। भला करो ई दीन इस्लाम पाण खे सिखायो वियो आहे, ई मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे या बुरायूं आम आहिनि? हर उहो कमु जेको अलाह खे नापसंदि आहे हिनखे बुरो आऊं चवां थो। हर गुनाह जो कमु बुरो कमु आहे, आम आहे, उरूज ते आहे, तंहिंजी आग लॻी चुकी आहे, उथियो आहे उहो आग उझायो। भलाई तरसे पई, भलाई जो केरु हुकुम ॾींदो? उथियो जेको भलाई में आगड़ई उन जा ठेकेदार वफ़ादार बनो, न के मुजरिम जा ठेकेदार। जेको मुजरिम जो ठेकेदार आहे उहो अल ऐलान मुजरिम आहे, गुनहगार जो साथीदार आहे, ई पण अहिड़ो जहिड़ो गुनहगार आहे अल्लाह ताला जी नज़र में। मुस्लमानो, सुठो माहौल, सुहिणो माहौल, ख़ासो माहौल ई कॾहिं बनंदो? उन वक़्तु बनंदो कूनू मा सादिकीन, जर सचे मेरा पाऊं पीअंदासीं, सचाई चवंदासूं, सचाई पकड़ींदासूं, सच जी ज़बान खोलींदासूं, सच जी टोली तयारु कंदासूं ऐं खोटा सपूरा ॾेई माण्हूअ खे जे मारायो ऐं बर्बाद कयो त दारो हीअ उम्मत कॾहिं आॻिड़की न अची सघंदी। जेतिरी ज़बो हाल अने परेशान आहे ईअं जी पाण परेशान वेंदी, परेशान थींदी पई। इन्नमा युरीदु शैतान ऐं युक़िउ बैनकुमुल अदावत वल बग़ज़ा, बेशक शैतान चाहे थो तव्हांजे अंदरि अदावत अने नफ़रत विझे, बुराइयूं फैलाए, आंखे विड़ाए, शराबे जे ज़रिए अने खेल कूद तंहिंजे ज़रिए आंखे विड़ाए। विड़ाईंदड़ शैतान आहे, वेड़ कढंदड़ मोमिन आहे। कू अनफुसकुम वाहलिकुम नार, पिंड खे जहन्नम जी आग खां बचायो, पिंड जे ॿार बचे खे जहन्नम जी आग खां बचायो। इस्लाम आयो, हबशी कुरैशी हिकु थी विया, पाण तैरे ॿी पाड़े में बटिजी वञो, चए हीउ हुन कुर्म जो आहे, हुन कुर्म जो आहे। इहा तासुब, इहा नफ़रत, इहा अदावत पाण खे बर्बाद करे छॾींदी। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम हो जे भलाई जो हुकुम ॾींदा रहो, बुराई खां रोकींदा रहो। जॾहिं पहली वही आ वई आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंसानी घबराहट थई, तॾहिं सैयदा मोमिननि जी मां खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा तसल्ली ॾिनो, अल्लाह खे ज़ाय कीन कंदो। कुरेला ताईं मज़लूमे बेराओ भाव था, मज़लूमे खे हुनजो हक़ ॾिरायो था। इहा नबीअ जी सिफ़त नबूअत बेसत खां पहिरीं हुई, पोइ इहा जी सिफ़त रही। इहा सिफ़त मोमिन जी खपे। वल मोमिनून वल मोमिनात बाज़ुहुम औलियाउ बाज़िन, मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं पिंड में हिकिड़ा ॿिए जा ख़ैर खाई। उहो ख़ैर खाई इहा आहे त भलाई जो हुकुम ॾियनि था, बुराईअ खां रोकीनि था, वयुक़ीमून सलाह, नमाज़ूं क़ाइमु कयूं था, अने ज़कात ॾियनि था। ज़कात खां पहिरीं, नमाज़ खां पहिरीं ख़ैर खाई आहे। उहो ख़ैर खाई इहा आहे त भलाई जो हुकुम अने बुराईअ खां रोकणु। इन जो मतिलबु जे भलाईअ खां नथा रोकियूं, भलाई जो हुकुम नथा ॾियूं अने बुराईअ खां नथा रोकियूं,
थिए ईअं तो अक्सर माण्हू भलाईअ खां माण्हूअ खे रोके छॾीनि था, न बुराई ॾांहुं खणी वञनि था। उबत सुबत सलाह अहिड़ी ॾिनो जे हाईअ में हड़ी छॾीनि था, पिणु निकिरी वञनि था। पंहिंजे कॾहिं भलाईअ वारा बेरा न आहियूं, भलाई जो हुकुम नथा ॾियूं, अने बुराई वारा बेरा थी वियासीं, बुराईअ खां नथा रोकियूं। निमाज़ आहे, रोज़ो आहे, तंहिंखां मोहम्मद अल्लाह करो फरमाए। इहा जी सिफ़त आहे जे भलाईअ खां भॼो न, भलाई बेरा थियो, भलाई जो हुकुम ॾियो, भलाई जो अमर ॾियो, भलाई खे फैलायो, बुराई खां दूर रहो, बुराई खां रोकियो। इहा सिफ़त तंहिं पुठियां सिफ़त आहे अकीम सलाह युकीमून सलाह व यूतून ज़कात। ज़कात अने सलाह, नमाज़ ने ज़कात पोइ तंहिंखां पहिरीं भलाई जो हुकुम अची वियो। ॻोठ आई, राज आई, पाड़ा आई, तरह तरह जो माहौल आहे, मीडिया आहे, मोबाइल आहे, खेतर आहे, छेड़ो संदो आहे, ॿार बच्चो आहे, हर तरह जो फितनो फसाद मुल्क में आहे। पर इनखे रोके केरु? इन फितने खां केरु रोके? फितने जी आग जगह जगह पे उरूज ते आहे। ऐं मुस्लमानो, अल्लाह जी तरफ़ा पा मथे ई वाजिब थिए थो, हक़ बणिजे थो त भलाई जो हुकुम ॾियूं, बुराईअ खां रोकियूं। बस शीन शाही या शहादत शर्त शहरीअ सां मिलनि। कंहिं खे बहादुरी खपे, बुज़दिली न खपे। नबीअ जो फरमान आहे त ताक़तवर मोमिन हिन बुज़दिल थकल मोमिन, कमज़ोर मोमिन खां भलो आहे। शीन शाही या शहादत शर्त शहरीअ सां मिलनि, पर न गादियूं हिकु घड़ी गिदड़नि खे घेरीअ सां मिलनि। सरफरोशी फर्ज़ थई, फतहून फेरीअ सां मिलनि। दोस्त दिलबर दीन दुनिया जा दर्जा दिलेरीअ सां मिलनि। तर्क तोरा करन धोरा तुंहिंजो कम तलवार थी, रखानू असवार थी, अल्लाह अकबर चई उथी। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।